अस्सलाम वालेकुम दोस्तों, अवां ॾिसी रहिया आहियो असांजो यूट्यूब चैनल धरतीअ जो आवाज़ ऐं सिलसिले दर्दमंदनि जो देश सां आउं आहियां अव्हांजो पंहिंजो मज़हर रबड़ो। दोस्तों, जीअं केतिरनि सालनि खां सिंध में करप्शन, फुरमार, बुख, बदहली जो राज क़ाइमु आहे, तीअं घणे अरसे खां हिते वहशतुनि जो नंगो नाच पिणु जारी आहे। हिते ॾिठे ॾींहुं का न्याणी वहशतुनि जे वर चढ़ी वञे थी। अहिड़े क़िस्म जा वाक़िया जेतोणीकि हिन समाज जो मामूल बणिबा वञनि पिया, पर उन जे बावजूदि उन्हनि जो को बि दाद फरियाद कोन पियो थिए। बसि कुछ अफ़सोस भरिया आवाज़ उभरनि था ऐं पोइ ख़ामोशी छांइजी वञे थी। नतीजे में थोरी विथीअ सां को न को नओं वाक़ियो जनम वठे थो ऐं असां मां कंहिं न कंहिं ते कहर कड़की पवे थो। ताज़ो ई अहिड़ो हिकु कलूर ख़ैरपुर जे पीर जो ॻोठ लॻ अमल में आयो आहे, जिते 8 सालनि जी हिकु मासूम न्याणी मोनिका लाड़क खे नामालूम वहशी दरिंदनि जिनसी दरिंदगी जो निशान बणाए खेसि घोटा ॾेई क़तल करे छॾियो आहे। हिन वाक़िए हसास दिलियूं रखंदड़ तमामु इंसान दोस्तनि ऐं ख़ासि तौर न्याणियुनि जे वालदेन ते हिकु कर्ब वारी कैफ़ियत तारी करे छॾी आहे। हिन वाक़िए बैदि असां इहो सोचण ते मजबूर थी पिया आहियूं त जेतोणीकि दुनिया साइंसी तौर तमामु घणी तरक़ी कई आहे, दुनिया हिकु ॻोठ बणिजी चुकी आहे, इंसान चंड खां बि अॻिते निकिरी वियो आहे, पर असां पंहिंजूं उहे ज़िंदा ऐं पाईंदा रिवायतूं, असां पंहिंजा उहे क़ीमती ऐं सोनहरी उसूल किथे विञाए वेठा आहियूं जेके कंहिं बि पुरसकून समाज जे ख़मीर लाइ लाज़मी हूंदा आहिनि। खून जा रिश्ता विसारिया वञनि पिया, पाड़े ओड़े सां रब्त टुटी चुको आहे, दोस्ती जा गुल कुमाइजी विया आहिनि ऐं समाजी वास्तेदारियूं हिकु विसारियल यादि बणिजी पियूं आहिनि। किथे आहे उहो समाज जंहिंमें हिकु पाड़ेसरीअ खे तकलीफ़ में ॾिसी ॿिया पाड़ेसरी सॼी राति सुकून जी निंड सुम्ही न सघंदा हुआ, जिते कंहिं ॻोठ कंहिं वाहण में जेकॾहिं को इंसान पंहिंजे फितरी मौत बि मरंदो हो त पसकिरदाई जे समूरनि ॻोठनि समूरे इलाइक़े में केतिरे अरसे ताईं हिकु सोग छायल रहंदो हो। अॼोके बनावटी दौर में त जनाज़ा बि चुपचाप पिया खजनि। छा ही साॻियो समाज आहे जिते न्याणी जे इज़त, न्याणी जे आबरू, न्याणी जे असमत खे सभ खां उत्तम सम्झो वेंदो हो? छा ही साॻियो समाज आहे जिते न्याणियुनि खे सतनि क़ुराननि बराबरि सम्झो वेंदो हो? अॼु असां साॻियुनि न्याणियुनि खे बगड़नि जे घेरे ऐं कुतनि जे वात में ॾिसी रहिया आहियूं, कॾहिं निमरता जे रूप में, कॾहिं ज़ारा मंगीअ जे रूप में, कॾहिं अलीशा जे रूप में, त कॾहिं मोनिका जे रूप में। छा ही समाज पंहिंजे न्याणियुनि खे ईअं ई जानवरनि जे घेरे में ॾिसंदो रहंदो? असांजा हुक्मरान जेके तमामु घणा बेहस आहिनि, इन्हनि सभिनी वाक़ियनि जे बावजूदि पंहिंजे शीश महलनि में गहरी आराम जी निंड सुतल आहिनि। पुलिस जी कारकर्दगी अव्हांजे साम्हूं आहे। केॾे न अफ़सोस जो मक़ाम आहे त असांजी पुलिस कंहिं राहगीर जे खीसे में
हिकिड़ी बीड़ीअ जेतिरो रखियल मामूली शख़्स त सवलाई सां हथु करे वठे थी, पर कंहिं मज़लूम न्याणीअ जा कातिल गिरफ़्तार करण में अञा ताईं नाकाम आहे। हिन देश जूं हालतूं ॾिसी लॻे थो त मलाह दरियाई धाड़ेलनि सां गॾिजी ॿेड़ी ॿोड़ण में मसरूफ़ आहिनि ऐं असां सभु पंहिंजे पंहिंजे ॿुॾण जो दर्दनाक मंज़र ॾाढी बेवसी सां ॾिसी रहिया आहियूं। आख़िर में हिकु सवाल त आख़िर केसी ताईं असां पंहिंजे बेमौत मरंदड़ नियाणियुनि जा जनाज़ा दफ़न कंदा रहंदासीं? ही बेवसी, ही मुर्दा ज़मीरी केसी ताईं, आख़िर केसी ताईं?